अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, बुछेरी न्यूज़ HD TV सां गॾु आऊं आहियां मोहम्मद सलीमान लुंड। नवाब शबा ख़बर शामिल कंदासीं। एयरपोर्ट थाणे जे हद अज़ीम कॉलोनी वारे इलाइक़े डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जे घर में राति देर सां सिविल कपड़नि में मलबूस चौदीवारी ऐं तक़दस पामाल कंदे घरनि में घिरी स्पोर्ट ऑफिसर फिदा हुसैन डायरी संदसि भाउ ज़ाकिर हुसैन डायरी समेत घर भातियुनि खे तशद्दुद ऐं मारकुट करण ख़िलाफ़ डायरी बिरादरी ऐं पाड़े वारनि जो फिदा हुसैन डायरी, तालिब हुसैन डायरी, ज़ाकिर हुसैन डायरी, कादर चांडियो ऐं ॿियनि जो बेनीरात प्रेस क्लब में पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया खे ॿुधायो त राति जो लाइट वञण खां पोइ असां पंहिंजे घर में सुतल हुआसीं ऐं ज़ाकिर हुसैन ॿाहिरां वेठो त सिविल कपड़नि में मलबूस लठियुनि सां तशद्दुद करणु शुरू करे छॾियो। वधीक ॾिसो था हिन रिपोर्ट में।